मुझा दोस्तों भाइरो मुझे मुर्शिद हादी रहबर सां मोहब्बत रखण वारो अल्लाह रब्बुल इज़्ज़त अवां खे इन मोहब्बत जो अजुर ऐं सवाब अता फरमाए। सुभान अल्लाह। चओ आमीन। दुआ है अल्लाह तबारक व तआला शल इन मोहब्बत में जियारे, इन मोहब्बत में मौत अता फरमाए। आमीन। अल्लाह तबारक व तआला असां हड़नी खे शल मदीने वारे मीर लजपाल नबी जी मोहब्बत अता फरमाए। आमीन। दोस्ताने मोहतरम, हिन फ़कीर कुरान मजीद फुरकान हमीद जी हिकड़ी आयत जो कुछ हिस्सो तिलावत कयो। सूरत बकर जी 186 नंबर आयत जो कुछ हिस्सो तिलावत कयम। इन आयत सगोरी में अल्लाह तबारक व तआला इरशाद थो फरमाए, व इज़ा सअलक इबादी, ए मुझा महबूब सुहणा, ए लजपाल नबी मुहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जॾहिं मुझा बान्हा मुझे बारे में तोखां पुछन त उन्हनि खे ईअं ॿुधाए त बेशक आऊं तमाम वेझो आहियां। मां रब तव्हां जे तमाम वेझो आहियां, सॾींदड़ जो सॾु क़बूल कयां थो जॾहिं मूंखे सॾे थो। पोइ घुर्जे त मुंहिंजी फर्मा बरदारी कनि, मूं ते यकीन रखनि, जीअं यकीन रखण जो हक़ आहे, जीअं आहे सिधी वाट लहनि। मूंखे सॾींदा त इहा सिधी वाट हुआ। इहा आयत सगोरी जी माना ही। अल्लाह तो फरमाए, व इज़ा सअलक इबादी, जॾहिं मुंहिंजो बानो मूंखे सॾे थो, मुंहिंजो बानो मूंखे सॾे थो। दिलियूं हाज़िर आहिनि, दिमाग़ बि हाज़िर कयो। जीअं जिस्म खणी आया हो तीअं दिल खे बि हिते हाज़िर कयो। व इज़ा सअलक इबादी, मुंहिंजा बाना मुंहिंजा महबूब तोखां जॾहिं पुछनि था, सवाल था कनि, त मूं रब जे बारे में तोखां पुछनि था त मुंहिंजो रब किथे आहे, मुंहिंजो अल्लाह किथे आहे, तोखां पुछनि था। हर हिक खे हूंदी आहे न तमन्ना त अल्लाह अलाए किथे आहे। बेशक महबूबन खां पुछनि था त ॿुधायो या रसूल अल्लाह, असांजो रब किथे आहे? त अल्लाह तो फरमाए, मुंहिंजा महबूब हिननि खे जवाब ॾे, घबरायो न, दिलगीर न थियो, मां अल्लाह तव्हांखे तमाम ज़ोर वेझो आहियां। मूंखे सॾण वारो, मुंहिंजो पुछण वारो, मुंहिंजो पतो लहण वारो, मूंखे ॻोल्हण वारो, मूंखे निहारण वारो, ॿुधो मां अल्लाह तव्हांखे तमाम घणो वेझो आहियां। सुभान अल्लाह। ॿी जगह ते अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो, नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद, मां अल्लाह तबारक व तआला अवां खे साह जे रग खां बि वधीक वेझो आहियां। सुभान अल्लाह। मूंखां पुछण वारो, मुंहिंजो पतो पुछण वारो, ॿुधो मदीने वारे साईं जे ज़रिए मुखातब थो थियां मां अल्लाह तां सां, त मूंखे ॻोल्हण वारो जे ॻोल्हण चाहियो था त मां रब तव्हांखे सफ़ा वेझो आहियां। अखि खणो त मूंखे ॾिसी वठो। वइज़ा सअलक इबादी अन्नी फइन्नी करीब, मां तव्हांखे ॾाढो वेझो आहियां, तव्हांजे नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद, साह जे रग खां बि वधीक वेझो आहियां। जीअं साह था खणो, इन साह खां वधीक मां तव्हांखे वेझो आहियां। अल्लाहु अकबर कबीरा। पुट, असां ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह कलमो शरीफ पढ़ियो आहे, मदीने वारे साईं ते ईमान आंदो आहे। असां कलमो पढ़ी महबूब जे मथां ईमान आंदोसीं, पर असांजी दिल अञा ताईं मोमिन नाहे थी।
ज़ाहिरन असां कलमो ज़रूर पढ़ियो पर अन्या असांजी दिल मोमिन ना है। इन ईमान रखण वारे के महबूब रब का अलावा भी हर ज़ात मां ख्वाहिश मोकलाए। अज असां के दुख तो अचे, तकलीफ थी अचे, अंजाई थी अचे, रिज़्क में परेशानी थी अचे, बच्चा नथा थियन, घर में बीमारी आ, जान में बीमारी आ, तकलीफ वा, असां भोपन दे विंदासी तावीज़ कराइण, असां टोणा फीणा कराइण जादूगरन दे विंदासी, असां ॻोल्हींदासीं मुल्लन के, असां ॻोल्हींदासीं वञी के अहिड़े माण्हूअ के जेको पाण बि दीन खां परे तोखे बि दीन खां परे करे। अल्लाह तबारक व तआला तुंहिंजी हर बीमारी जो इलाज ॿुधायो आहे। सुभान अल्लाह। न तव्हां मूं तव्हांखे चओ त हाज़िर थियो। असांजी हर बीमारी जो अल्लाह ताला असांखे इलाज ॿुधायो आहे त मूं रब जे मथां जेकॾहिं तव्हांखे ईमान आहे हुन दर ते छो था वञी धिका खाओ, हुन दर ते छाजे लाइ वञी था थाबा खाओ। ॿुधो जेॾी महिल तव्हांखे तकलीफ़ पहुचे त मूं रब खे त सॾण सिखो। दुख अचनि, तकलीफ़ूं अचनि, वकाल रब्बुकुम उदऊनी, जेॾी महिल बानो मूंखे सॾींदो आहे, मूंखे पुकारींदो आहे त मां रब ने जा सॾ ॿुधंदो आहियां। सुभान अल्लाह। जेको बानो मूंखे पुकारींदो आहे, दुआ घुरंदो आहे, मां अल्लाह ताला उन जूं दुआऊं वॻाईंदो आहियां। असां पंहिंजे रब खे सॾण छॾे ॾिनो आहे, असां पंहिंजे रब खे पुकारण छॾे ॾिनो आहे, असां रब जो दर छॾियो, दर जा धिका असांखे नसीब। अॼु मां तव्हांखे अहिड़ो तो सबक पढ़ायां मुंहिंजे पीर जो, जंहिंमें हिकिड़े सबक ते अमल कयो ख़ुदा जी इज़त जो कसम दुनिया जे ॾुखनि मां जान छुटी। वो सबक अथव हर लम्हे पंहिंजे रब खे यादि कयो। उथो चओ अल्लाह, वेहो चओ त अल्लाह, चओ अल्लाह अल्लाह अल्लाह। रब के पुकारींदो आ, रब के सॾींदो आ, मुझे सोने हबीब लजपाल नबी मिठे मुहम्मद मुस्तफा फरमायो आ, मुझे सोने सरदार फरमायो आ, बानो जेरी मल चवंदो आ अल्लाह, बानो जेरी मल पंहिंजे रब के सॾींदो आ, रब चवंदो आ जियो चवाए, जियो चवाए। ओ सॾण वारा, मूंखे पुकारण वारा, मूं रब के मुझे हुज़ूर इल्तिजा करण वारा, ॿुध तूं मूंखे थो सॾी अनजली सुमन सकरनी। जेॾी महिल बानो मूं रब खे सॾींदो आ, मां रब उन जो मजलिसी बणिजी वेंदो आहियां। जेॾी महिल अर्ज़ कंदो आ, जेॾी महिल इल्तिजाऊं कंदो आ, जेॾी महिल मूं रब खां ॿुधाईंदो आ, दुनिया वारनि खे ॿुधायई, दुनिया वारनि खे आज़मायई, अबे के, अम्मा के, पुटनि खे, भाइरनि खे, वॾेरे खे, ॻोठ जे चङनि खे आज़माए ॾिठई। हाणे जेॾी महिल सभई दर बंदि थियसि, मस्जिद जी कुंड में अचे हथ थो खणे, ओ मुंहिंजा अल्लाह तोखां सवा हाणे को मदद नथो करे। जेॾी महिल बानो रब खे सॾ कंदो आ, पंहिंजा हाल पंहिंजे रब खे ॿुधाईंदो आ, दुआ लाइ हथ खणंदो आ, रब थो फरमाए उन महल मां रब उन जो मजलिसी बणिजी वेंदो।
सुभान अल्लाह। जिनमल मानो मु रब के सॾींदो आ, मूंखे पुकारींदो आ, मां रब्बू ने जो मजलिसी बणजी वेंदो आ। जिनमल मु रब के सॾ करे चवंदा ओ मुंहिंजा अल्लाह, मु रब जो नालो वठंदो आ, मां 70 भेरा चवंदो हां सची चवाए बाना घुर जेको। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान। पंहिंजा हाल पंहिंजा काल माण्हुनि खे ॿुधाइण सिखिया आहियूं। जेकरे मोमिन आयो तो पंहिंजे रब के सॾण माण्हुनि खे ॿुधाईंदो। माण्हू छा कंदा, माण्हू तुंहिंजो कहिड़ो दर्द लाहींदा। बुखार आहे न, बुखार माण्हू तड़पे थो पियो, पुट गॾु वेठो आहे, जो धीउ गॾु वेठी आहे, ज़ाल गॾु वेठी आहे, पोइ बुखार वठंदो थो जो। माण्हू बीमारी में तड़पे थो पियो, तकलीफ आ जिस्म में तकलीफ वा, माण्हू ज़हनी करब में मुब्तला वा। इन्हनि दुखन जे हुजण जे बावजूद पुट साथ नथा ॾियनि, यार साथ नथा ॾियनि। इन महल जेॾीमहिल बानो रब खे सॾींदो आ, अर्ज़ कंदो आ ओ मुंहिंजा मौला, तोखां सवा को दर्द लाहिण वारो नाहे। ओ मुंहिंजा मौला मुंहिंजो दर्द लाहे। उन महल उन घड़ी रब उन जी मदद कंदो आ। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुंहिंजे मुर्शिदनि जो सबक सेखारियो। सुभान अल्लाह। करमी आयो त करमी ॿुधो मुंहिंजे मुर्शिद जो। हज़ारनि गमन में ॾिनुमि मुस्कुराए, सजण ताही सिरड़ो छॾियो थम सहाय। हज़ारनि गमन में ॾिनुमि मुस्कुराए, सजण ताही सिरड़ो। कई नाहे किस्मत असां सां सतारी, नसीबन में नाहे वटी वसुलवारी। कई नाहे किस्मत असां सां सतारी, नसीबन में नाहे वटी वसुलवारी। ओ सुना दिल पर साईं वेठुस कंधड़ो अज निमाए। हज़ारनि गमन में ॾिनुमि मुस्कुराए, सजण ताही सिरड़ो। न छॾबो न छॾबो न छॾबो न छॾबो पीरीअ जो पनारो। रुसे तां रुसे भल सॼो लोक सारो। रुसे तां रुसे भल सॼो लोक सारो। वेठुस कंधड़ो अज निमाए। हज़ारनि गमन में ॾिनुमि मुस्कुराए, सजण ताही सिरड़ो। चो सल्लल्लाहु अलैहि या रब खां इल्तिजा करण, इहा इबादत अथव। जीअं निमाज़ पढ़ंदा आहियूं न, जीअं रोज़ो रखंदा आहियूं न, जीअं इहा इबादत आहे न, क़ुरान पढ़ण इबादत आहे न, ईअं रब खे सॾण इहा बि इबादत। दुनिया जा लॻ लॻा पा छॾ। केॾी महिल अहिड़ो वक़्तु कढ जो
दिल दिमाग मां दुनिया की कट भाईर मोहब्बतूं दुनिया दोस्त सब छॾे सभिनी खे हिकिड़े पासे करे हिन दिल खे हाज़िर करे हथड़ो खणो। सुभान अल्लाह साईंदा फरमाए मुंहिंजा लजपाल नबी था फरमाए मुंहिंजो अल्लाह तो फरमाए मां बाने जे गुमान जे वेठो हूंदो। सुभान अल्लाह मानो मुंह में चिड़ो गुमान रखंदो मां ईअं कंदो। जेकॾहिं मुंहिंजो मानो मुंह में गुमान रखंदो त अॼु जेका दुआ घुरां थो मुंहिंजी उहा दुआ अघाइजी वञे। सुभान अल्लाह उहा ज़रूर बि ज़रूर दुआ अघाइजी वेंदसि। सुभान अल्लाह पर दुआ घुरंदो चवंदो अलाए क़बूल थी अलाए न थी अल्लाह वांगुरु अलाए क़बूल पई अलाए न पई अल्लाह इहा दुआ वई नहीं वई पर जेको हथ खणंदो न हाज़िर दिल दिमाग के हाज़िर करे पंहिंजे रब जे हुज़ूर अर्ज़ कंदो त साईं था फरमाइनि मुंहिंजा लजपाल नबी था फरमाइनि तिरमिज़ी शरीफ जी हदीस आ मुंहिंजो सुहिणो सरदार तो फरमाए हज़रत सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु का रिवायत आहे क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लैस शैउन अकरम अल्लाह तआला मिन दुआ। बुधो अल्लाह ताला वट काब एड़ी शे प्यारी ना है एडी शे करीब ना है एडी रब जे वेझो एड़ी काब शे ना है जेड़ी बाने जी दुआ हुंदी आ। सुभान अल्लाह हथ खणंदो आ न ओ मुंहिंजा अल्लाह उन महल जिन महिल बानो रब वट तन असांजी जेको हिन महिल असांजी हालत आ जो पहिरीं वेंदासीं भाइरनि ॾे पीउ ॾे दोस्तनि ॾे यारनि ॾे हाणे जॾहिं सभिनी खे आज़माए दंग कंदासीं पोइ ईंदासीं मस्जिद में। अवली तूं पंहिंजे रब जे दर ते अची हा त तुंहिंजो रब तुंहिंजा ॾुख न लाहे। माना असां फ़क़ीर थिया आहियूं मदीने वारे साईं जे दर जा गदागर थिया आहियूं पर असां अञा ताईं सच्चा मोमिन न आहियूं थिया। दुख अचनि तकलीफ़ूं अचनि मुंहिंजे मुर्शिद जो सबक वा तकलीफ़ूं अचनि त हीअं चओ लिल्लाह करो मुझ पर इल्ताफ करीमाना लिल्लाह करो मुझ पर इल्ताफ करीमाना लाया हूँ तेरे फकीराना सबक ॾिसने मुझे पीर जो लिल्लाह करो मुझ पर इल्ताफ करीमाना इसने नफ्स निकम्मे ने बर्बाद किया मुझको आबाद करो आका हे हाल फकीराना आबाद करो आका हे हाल असीराना गम दर्द का मारा हूँ कांटों का सताया अल्लाह गम दर्द का मारा हूँ कांटों का सताया हूँ ओ गम दर्द का मारा हूँ कांटों का सताया हूँ इस चमन मोहब्बत से एक फूल अता कर। सुभान अल्लाह इस चमन मोहब्बत से एक फूल अता कर दो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अल्लाह तबारक व तआला तो इरशाद फरमाए त ला तकनतू मिर रहमतिल्लाह मु रब जी रहमत मां बाना कदे बिना उम्मीद न थी। दुख अचनि तकलीफ़ूं अचनि छा बि थी पवे रब जी रहमत मां ना उम्मीद न थी।
छाजे ला मुझे सोने सरदार फरमायो आ मुझे लजपाल नबी फरमायो आ त दुआ मुसीबतुन के टारे छड़ी दुआ मुसीबतुन के टारे छड़ी दी सुभान अल्लाह तकदीर में लिखल हुंदो त हिन माण्हू ते हे मुसीबत ईंदी तकदीर में लिखल हुंदो त हिन बाने ते ये तकलीफ ईंदी मिसाल तकदीर में लिखल आ त हिन माण्हू जो हादसो थी हिन माण्हू के तकलीफ ईंदी हिन माण्हू के रिज़्क में तकलीफ थी वेंदी रिज़्क जी परेशानी ईंदस औलाद में तकलीफ ईंदस हिन के जान में परेशानी ईंदी तकदीर लिखल आ पर मानो हथ खणंदो आ लिखल तकदीर रब मिटाए छडींदो आ पुट दुआ एड़ो हथियार आ जेको मुसीबतुन के टारींदो आ दुआ एड़ो हथियार आ जेको इनके इस्तेमाल करे त उन्ने माण्हू के दुनिया जू समूरियूं खुशियूं रब अता कंदो दुआ जहन्नमी के जन्नती बनाए छडींदी आ दुआ कामिल मुर्शिद मिलाईंदी दुआ इंसान के ताजदार बनाए सुभान अल्लाह दुआ इंसान के माण्हुनि में इज्जत वारो बनाए सुभान अल्लाह दौलत चाहियो था तो दुआ घुरो जे इज्जत चाहियो था तो रब जे हुजूर दुआ घुरो जे माल चाहियो था तो दुआ घुरो जे औलाद चाहियो था तो दुआ घुरो सुभान अल्लाह नथा मूंसां ॻाल्हायो सुभान अल्लाह सोन जेड़ो नुस्खो तो तां के दिया सुभान अल्लाह सुभान अल्लाह कंध हेठ कई वेठा लगे तो अरे अल्लाह दुआ एड़ी आ जो हिया दरिया के इन पासे करे छे हेदा करे तो के विचा रस्तो सुभान अल्लाह दुआ घुरण वारो कदे दुखियो दी न दिसो सुभान अल्लाह जे परेशानियों थव दुआ घुरो बटन ॾींहंनि जी ॻाल्हि आहे त हिते असां सख़्त हवा लॻी मोरे में मां हींअर जी थो ॻाल्हि मूं उन महिल साईंअनि खे फोन कई किबला मुर्शिद करीम मुंहिंजो किबला ॾाढी हवा लॻी आहे ॿार बोला तव्हांखे पाण खे ख़बर मुंहिंजो किबला आहे मुंहिंजो सोलर जूं प्लेटूं बि उन में वारो करंदो आहे हर कंहिंखे पाण हूंदी आहे न साईं के अर्ज के उनकी बुला ॾाढी तकलीफ आ का दुआ गुरु साईं जन दुआ घुरी देर न गुरी हवा बंद थी सुभान अल्लाह सुभान अल्लाह तकदीर उन जा फैसला दुआ मिटाए छे साईं दा फरमायन अज अचो त तांगे मुझे महबूब जूं हदीसूं दुआ ते ॿुधाइण मुझा साईं दा फरमायन जे कदे ता चाहो मन सरहु अन युस्तजीब अल्लाह लहू बुधो जेकॾहिं चाहियो था त अल्लाह ताला तव्हांजूं दुआऊं अघाए सुभान अल्लाह तव्हां चाहियो था त अल्लाह ताला तव्हांजी हर दुआ अघाए त ॿुधो ॾुख जे टेम ते त हर को घुरंदो आहे न ॾुख महिल त हर को घुरंदो आहे न तव्हां सुखनि में बि रब खां घुरंदा वञो त ॾुख वारी हर दुआ तव्हांजी सुभान अल्लाह दुख अचण का अॻु में सुखन में दुआऊं घुरो त दुख वारी दुआ तव्हांजी अघाए बि सुभान अल्लाह टोटको थव नुस्खो थव दुआउनि जे क़बूल करण जो मदनी मुस्तफा जो जे चाहियो था त तव्हांजी दुआ दुख जे घड़ीअ में अघाइजे त सुख महल बि दुआ घुरो सुभान अल्लाह यानी इन हदीस मां मालूम छा थियो त हर लम्हे हर घड़ी दुआ घुरंदा मां साईं जन के ॾिसंदो आहियां जिबला मुर्शिद करीम के मां ॾिसंदो आहियां त सफ़र कंदा हूं मदीना मुनव्वरा वेंदा हूं साईं जन के मूं अक्सर करे ॾिठो आहे 5 मिंट में दुआ वेठा घर में वेठा हूंदा दुआ घुरंदा सुभान अल्लाह किताब लिखंदा लिखी दंग कंदा त उन किताब के खणी दुआ घुरंदा सुभान अल्लाह दुआऊं घुरंदे घुरंदे अज मुर्शिद करीम के रब दिलबर साईं बणाए सुभान अल्लाह दुआउनि वारनि जा दर्जा रब बुलंद कंदो साईं मौलवी साहब साईं मुफ्ती साईं पुनल साईं तव्हांखे ॿुधायो त दस्तगीर साईं दुआ घुरी दस्तगीर सुणे दुआ घुरी त अल्लाह खे अर्ज़ कई मौला हिन खे पुट ॾे अल्लाह फरमाए न है सो पुट
डीस न हथ खयल अल्लाह पंहिंजे वलियन जा हथ खयल कॾहिं खाली न आहे मोटा सुभान अल्लाह जेला जो उहे हर लम्हे दुआऊं घुरंदा रहंदा आहिनि सुभान अल्लाह मुंहिंजा साईं दा फरमान जे चाहियो था तव्हां जी हर दुआ क़बूल थिए त सुखन में भी दुआऊं घुरंदा वञो त दुखन में खुद ब खुद दुआ खाइजी वेंदी सुभान अल्लाह छा जेला जो साईं दा फरमान दुआ मुखुल इबाद बुधो दुआ इए थव जिए मानू जो मगज हुंदो आ न मगज कढी छर त मानू सलामत हुंदो इबादतुन में दुआ थव सभनी इबादतुन जो मगज मुझा लजपाल नबी था फरमाइन सुना सरदार था फरमाइन हजरत सैयदना अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु का रिवायत तकरीर पांजी पूरी तो क्या थोड़ी देर हजरत सैयदना अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु का रिवायत समेत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यकूल क़ाल अल्लाह तबारक व तआला मुझे सुने सरदार फरमायो तो मुझो अल्लाह तो फरमाए मां हदीस वा हजरत अनस बिन मालिक मुस्तफा का तो रिवायत करे ऐ अल्लाह जो हबीब तो फरमाए मां पंहिंजे रब खां ॿुधो सुभान अल्लाह ॻाल्हि अल्लाह जी आ ॿुधाइण वारो मदीने वारो साईं सुभान अल्लाह अल्लाह तबारक व तआला तो फरमाए मुझा साईं दा फरमान अल्लाह तो फरमाए यब्न आदम ओ आदम जा पुत्र सुभान अल्लाह असां सभिनी खे रब मुखातिब आहे यब्न आदम ओ आदम जा औलाद इन्नक मा दअउतनी व रजौतनी गफरतु लक सुभान अल्लाह ओ आदम जा पुत्र ओ आदम जा औलाद तू रब खां दुआ घुर रब खां उम्मीद रखंदे रब खां ड्रिजंदे खौफ रखंदे ऐं उम्मीद रखे मूं रब खां दुआ घुर त मां तुंहिंजी दुआ क़बूल कयां मूं रब खां मूं में उम्मीद रखो मुंहिंजा अल्लाह मूंखे तोखां सवा को आहे सुभान अल्लाह पर ॿुधाए मां तोखां सवा केॾे वञा निमाणा नेण खणी अखियुनि में लुड़क लाड़े अर्ज़ करो मुंहिंजा अल्लाह जे तू न ॾींदे त मूंखे केरु ॾींदो जे तू न अता कंदे त मूंखे केरु अता कंदो बेशक हज़रत सैयदना ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी रहमतुल्लाह अलैह सुभान अल्लाह हज़रत ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी रहमतुल्लाह तआला अलैह हज ते विया हज जे अरकानन जे अदायगी दौरान हिकिड़ो माण्हू पियो चवे लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक हाज़िर हां मौला मां हाज़िर हां मां हाज़िर हां मां हाज़िर लब्बैक मां हाज़िर हां मौला मां हाज़िर हां सुभान अल्लाह वो माण्हू चए पियो त लब्बैक आसमानन तां खेबी पियो आवाज अचे ला लब्बैक ला लब्बैक हज़रत ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी आवाज ॿुधो त ॾकी वियो उन माण्हूअ खे वञी बांह खां वरितो अदा तूं जेको तो चवीं न लब्बैक भला अर्शन ना जेको आवाज तो अचे तो तूं हाज़िर कोन ही भला इहो ॿुधी थो जी हा ॿुधां थो मुंहिंजे रब जो इहो आवाज़ मां ॿुधां थो तॾहिं बि वरी बि तूं लब्बैक लब्बैक पियो थो चवीं तोखे रब क़बूल नथो करे वरी बि चवंदो त मौला मूंखे क़बूल कर चई साईं सुहिणा मुईनुद्दीन इहो पहिरियों दफ़ो थोरई आहे जो मूंखे ला लब्बैक जो लफ़्ज़ मूं ॿुधाए मूंखे केतिरा साल थिया न हर साल हज कंदो ऐं हर साल हज जे दौरान मूंखे रब जो आवाज़ ईअं ॿुधण में ईंदो आहे तूं हाज़िर कोन्ही हाज़िर कोन्ही क़बूल मूं वटि अल्लाह सुल्तानुल हिंद ॾकी आहे फरमाइनि त पोइ तूं वरी बि अल्लाह जे हुज़ूर
अर्ज कई मौला मां हे अजीब तुझो बानो ॾिठो आहे तू हो चवे तो लब्बैक तू चवी तो ला लब्बैक के मामलो छा आहे अल्लाह फरमायो मुईन मुझे इने बाने जे विच में तू न सुभान अल्लाह मुझे ऐं बाने जे विच में न अच हे मुझो ऐं मुझे बाने जो मामलो आ सुभान अल्लाह मौला मां राज न समझी सघियो सुभान अल्लाह मौला मूंखे राज समझ में न आयो सुभान अल्लाह 30 साल तो चवे तो थी आया न मूंखे लब्बैक लब्बैक कंदे ऐं तू उनखे लब्बैक क़बूल नथो करी तू हिनखे पंहिंजी बारगाह में क़बूल नथो करी बाने की वञी उन फ़कीर खे बाह खां वठी तोखे रब क़बूल करे नथो वरी बि तू उनखे सॾी थो उन जी अखियुनि में लुड़क चवण लॻो साईं भला ॿुधाए त इन रब खां सवा को ॿियो रब आहे भला इन जी काइनात खां अलावा ॿी का काइनात हुजे मां ओॾे वञा भला मुंहिंजो सॾु इन खां ॿियो को ॿुधण वारो हुजे त मां उन खे सॾियां मुंहिंजो रब बि उहो ॿुधण वारो बि उहो ॾियण वारो बि उहो हाणे क़बूले न क़बूले जहिड़ो आहियां तहिड़ो आहियां सभु उन जो सुभान अल्लाह मां दुख अचनि तकलीफ़ूं अचनि जीअं बि आहियां मां पंहिंजे रब खे सॾींदो रहंदुसि हाणे क़बूले या न क़बूले उहा मर्ज़ी आहे मालिक जी अल्लाहु अकबर कबीरा हज़रत सुल्तानुल हिंद अर्ज़ कयो मौला हे त अजीब मामलो आहे मूंखे तुंहिंजो राज़ सम्झ में न आयो अल्लाह जे तरफ़ां इलाम थियुसि त ओ मुईन इन बाने जे सदके 30 साल जंहिं हज कयो आहे इन जे सदके क़बूल कया सुभान अल्लाह जेकॾहिं मां इन खे चवां त तूं मूं वटि क़बूल ई त इहो अचण छॾे वेंदो मुंहिंजो इन जो पुकारण मूंखे एॾो थो वणे सुभान अल्लाह जो मां इन खे ला लब्बैक तो चवां वरी थो मूंखे सॾ करे इन जा सॾड़ा मूंखे ॾाढा था वणनि सुभान अल्लाह अकबर कबीरा पिरी रब खे सॾण सिखो पोइ ॾिस त रब कीअं थो नवाज़े सुभान अल्लाह मुंहिंजे साईं लजपाल नबी सोने सरदार फरमायो त तहां जी दुआऊं अघाइजन न थियूं तहां चओ था साईं असां जी दुआऊं न थियूं क़बूल थियनि हीअं कयो जो तहां जी दुआ हर दुआ क़बूल थी वेंदी उन जो नुस्ख़ो हे अथव जो बेगैर मौजूद को दोस्त आहे तव्हांजो मौजूद न आहे तव्हां हथ खणो मुंहिंजा मौला मुंहिंजो फिलाणो दोस्त ॾुख में आहे उन जी तकलीफ़ दूर फरमा तू उन जी दुआ घुर अल्लाह तबारक व तआला आसमानन ता मलाइक मुकर्रर कंदो तो जेको तुंहिंजे मथां बीहंदो तू दुआ घुरंदे ॿियनि जे लाइ उहा साॻी दुआ फिरी रब तुंहिंजे लाइ क़बूल कंदो सुभान अल्लाह गर्ज़ अथई मर्ज़ अथई मुश्किलूं अथई परेशानियूं अथई तू घबरा न दिलगीर न थी जे सूर मिलिया सब सहंदासी हिक यार रिझाए वींदा सुभान अल्लाह जे सूर मिलिया सब सहंदासी हिक यार रिझाए वींदासी हिक यार रिझाए वींदासी हिक यार जे सूर मिलिया सब सहंदासी हिक यार रिझाए वींदा कान कहीं जी कढंदासी हिक यार रिझाए वींदासी वयो जन सीनन खे साड़ वठी था हमला कन से आड़ वठी था भालहणन से भाड़ वठी था भालहणन से भाड़ वठी ना अगियां तनी जे झुकंदासी हिक यार जे सूर मिलिया सब सहंदासी असां पाण ई शेर दिलेर आहियूं असांजे मुर्शिद सेखारियो त ॾुखनि में
बथेर आयो ओ असां पाणी शेर दिलेर आयो असां माझी मर्द मथेर आयो कंधा ढांढुनि खे असां ढेर आयो कंधा ढांढुनि खे असां ढेर आयो कंधा ढांढुनि खे असां ढेर आयो ना मौत ॾिसी असां मुड़ंदासीं ना मौत ॾिसी असां मुड़ंदासीं सभु सूर सही पिया खिलंदासीं सूर मिलिया सभु सहंदासीं हिकु यार विछाए वींदासीं ॿुधो दिल पर साईं आयो करमी हाज़िर ॿुधो दिल पर साईं जी ॿोलीअ खे ॾिसो करमियुनि जी हिन टोलीअ ॾिसो साहुड़ जी हिन छोलीअ खे ॾिसो साहुड़ जी हिन छोलीअ खे ॾिसो साहुड़ जी हिन छोलीअ खे असां जग खे जरकाए वींदासीं सभु सूर सही पिया खिलंदासीं परेशान न थियो पंहिंजे मुर्शिद लाइ दुआ घुरो त अल्लाह साईं वरी तव्हांखे नवाज़े छॾी सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुंहिंजा साईं था फरमाइनि मुंहिंजा लजपाल नबी था फरमाइनि त अल्लाह तो फरमाए मुंहिंजो रब तो फरमाए आदम जा पुट तूं उम्मीद रखे मूंखां घुर मां तोखे उम्मीद रखे इल्तिजा रखे रब के सॾ त मां रब तोखे नवाज़े छॾियां छो जो मां अल्लाह तबारक व तआला खां केर हिसाब किताब वठण वारो न आहे मां लाओबाली सरकार जंहिंखे घटि ॾियां मुंहिंजी मर्ज़ी वधीक ॾियां मुंहिंजी मर्ज़ी ॾींहं खे राति करे राति खे ॾींहं करे केरु पुछंदो जे उन रब के तू सॾ जेको ॾींहं खे राति करे राति खे ॾींहं करे ए ॾिसो न चंड्रा लखे टन वज़निया कीअं थो उभारे कीअं थो लाहे वरी सिज खे थो चाढ़े जे सिज खे रब हलाए चंड खे हलाए ॾींहं करे राति करे समुंड में रहण वारी मच्छुनि जी सार लहे खुशकीअ ते पलजण हलण वारनि साईं दा फरमाए त कारे रंग जी माकोड़ी कारे रंग जे पत्थर ते 29 जी ऊंदाई रात में हलंदी आ उन खे रब ॾिसंदो आ उन जे पेरनि जा खड़काट बि ॿुधंदो आ उते उन खे रोज़ी बि रब ॾींदो आ सुभान अल्लाह इन माकोड़ीअ जी सार रब लही सघे तो तोखे मूंखे कोन ॿुधंदो असां हिम्मत हारे वेठा हूं असां पंहिंजे मुर्शिद जो सबक विसारे वेठा हूं जे सबक याद कयव त हिते बि वहवा हुते बि सुभान अल्लाह ओ छा था चओ त रब खां घुरण सिखंदो या न अॼु सबक अथव मुंहिंजे पीर जो जिथे बि जो हथ खणंदा वञो रब तव्हांजा ॾुख लाहींदो जे को बि दर्द अथव हुन खे न ॿुधायो हुन जे अॻियां पंहिंजो हाल न ओरियो ओरणो थो त उन जे अॻियां ओरियो जेको लाहे त छॾे न माण्हुनि खे ॿुधाईंदो त माण्हू त तव्हांखे रहंदो तकलीफ़ ॾींदा रब खे ॾींदो त रब तव्हांजा ॾुख लाहे रहंदो नवाज़े सुभान अल्लाह अल्लाह तबारक व तआला मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण पंहिंजी बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए ऐं हिन आस्थाने ते बार बार अचण जी असांखे अल्लाह ताला सख अता फरमाए पंहिंजे मुर्शिद जे सबकनि ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए सभु दोस्तनि खे अर्ज़ थो कयां त हर लम्हे पंहिंजे लाइ दुआ करो पंहिंजे लाइ दुआ घुरो पंहिंजे बच्चनि लाइ दुआ घुरो पंहिंजे दोस्तनि लाइ दुआ घुरो पंहिंजे उस्ताद लाइ दुआ घुरो पंहिंजे अबे लाइ पंहिंजे अम्मा लाइ ज़रूरत हुजेव या न हुजे दुआ घुरो जेमल सभिनी जे लाइ दुआ घुरो त पंहिंजे मुर्शिद लाइ मुंहिंजा मौला
मुझे हादी रहबर सुने दिलबर साईं के सेहत अता उनके तंदुरुस्ती अता फरमा सनन जो सायो ता देर असां ते कायम ऐं दाइम फरमा मुझा मौला मुझे मुर्शिद के खिजरी हयाती दे उन जा आस्ताना आबाद रख उन जे ला दुआ घुरंदे त साईं दा फरमान गायब जे ला दुआ घुरो त तहां जी रब दुआ गाए सुभान अल्लाह असां लायक ना आहियूं पर हो त लायक है असां में हाल ना हो त कबूल कले असां जी दुआ अघाए जे ले ना अघाए जे पर हुनन जी त अघाए जे थी न हुनन जो सदको वठी दुआ घुरंदे रब तुंहिंजी दुआ रद सुभान अल्लाह असां के दुआऊं घुरण वारो बनाए अल्लाह ताला ॿियनि जी मोहताजी खां बचाए पंहिंजो मोहताज बणाए वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन साईं दुआ घुरंदो आखिरी में हींअर खिताब लाजवाब जे लाइ असां अर्ज़ कंदासीं पिरे तरीक़े तरह बरे शरीयत वली इब्ने वली अल क़िबला साईं सल्लल्लाहु अल मरूफ मिठड़ो साईं चओ न सुभान अल्लाह जिक्र कयो अल्लाह अल्लाह अल्लाह